Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are again on the same topic, essay writing, on the same essay, Democracy in Pakistan, because its last portion, which was conclusion, I left it to you to attempt it yourself, and you have tried your level best. Some of the students have sent me their attempt, and it was according to me it was appreciable, because it was one of your first attempts of writing down an essay, so it was very good. अच्छा, असां इन एसे जे टॉपिक ते हलूं था पिया। शागिर्दनि मूंखे एसे लिखी करे मोकिलियो बि सही, मां उहो ॾिठो बि सही। इंतिहाई ख़ुशी थी जो तव्हां ॻाल्हि खे जल्द में कैच करो था पिया, ॻाल्हि खे तव्हां जल्दी में सम्झो था पिया। हाणे हे कंप्लीट टॉपिक असल में जेको आहे न थियोरिटिकल टॉपिक आहे, प्रैक्टिकल तव्हांखे पाण खे प्रैक्टिस करणी पवंदी। ठीकु आहे, थियोरिटिकल ईअं आहे जीअं एरर करेक्शन आहे, बारीकी बीनियूं आहिनि उन्हनि में, हिन में बि आहिनि, लेकिन नॉट लाइक दैट। हाणे ज़ाहिर आहे इन्हनि में तव्हां ग्रामेटिकल मिस्टेक्स नथा करे सघो, एक्सेप्टेबल न आहिनि उहे, लेकिन इट्स योर बिगिनिंग ऑफ द टॉपिक, अञा स्टार्ट आहे। ठीकु आहे, असल में मां उन ॾींहुं एसे राइटिंग ते सम्झाईंदे डायरेक्ट इन्हनि ते हलियो वियो हुउसि। हालांकि हाणे मूंखे फील थिए थो शायदि मां डायरेक्टली कंहिं वॾे टॉपिक ते हलियो वियो आहियां, अञा मूंखे नंढे खां स्टार्ट करिणो हो जीअं तव्हांखे सम्झाए सघां। पर हाणे इन शइ खे ओवरकम ईअं कबो जो अॼु डेमोक्रेसी इन पाकिस्तान, हिन ते लेक्चर अॼु कंप्लीट थी वेंदो। इन खां पोइ सुबुह जेको आहे मां हिकिड़ो ॿियो हल्को टॉपिक खणी ईंदुमि, आसान टॉपिक सफ़ा खणी ईंदुमि, जेके बेसिक लर्नर्स आहिनि उन्हनि जे लाइ बि बिल्कुलु ईज़ी थी वञे, जो कंसेप्ट तव्हांजो मुकमिल क्लियर थी वञे। पोइ तव्हांखे इन जेको आहे एसे ते मां अपग्रेड कंदो ईंदुमि, पोइ तव्हांजे लाइ सम्झणु अञा वधीक आसान थी वेंदो, उनखे अटैम्प्ट करणु अञा वधीक आसान थी वेंदो, ऐं इनशाला तव्हांखे तमामु मथी लेवल ते वठी वेंदुमि एसे में बि। त तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वञो, थोरो टाइम ज़रूरी इन शइ खे ॾिबो, लेकिन इहा तव्हांजी तमामु सुठे नमूने इम्प्रूव कबी, ऐं काफ़ी इम्प्रूव थी बि चुकी आहे। जेके शागिर्द मूंखे लिखनि था, इवन ॿिनि तक़रीबन 2 खां 3 शागिर्दनि मूंखे इहो लिखियो त सर असां अॻु में कॾहिं एसे लिखियो ई न आहे, ऐं फस्ट टाइम जेको उन्हनि जो एसे जो लिखण जो अंदाज़ हुयो, जेको तरीक़ो हुयो, उहो इट वॉज़ रियली एप्रिशिएबल। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तूं एतिरो जल्दी सुठे नमूने सम्झनि था पिया। हाणे मां तव्हांखे हिते ई हिकिड़ी ॿी बि इम्पॉर्टेंट ॻाल्हि ॿुधाईंदो हलां रिगार्डिंग एसे। हाणे ॾिसो, अल्लाह जे करम सां तव्हां सभु कुझु बेसिक इंग्लिश ग्रामर जेका बि आहे तक़रीबन तव्हां सिखी चुका आहियो। बेसिक में छा ईंदो आहे, पार्ट्स ऑफ स्पीच तव्हांखे सिखियल आहिनि, टेंसिस तव्हांखे सिखियल आहिनि, एक्टिव वाइस पैसिव वाइस तव्हांखे सिखियल आहिनि, नरेशन तव्हांजी सिखियल आहे। अच्छा, कंडीशनल सेंटेंसिस तव्हांजा सिखियल आहिनि, सेंटेंस स्ट्रक्चर तव्हांजी सिखियल आहे, यूज़ ऑफ प्रीपोजिशन्स तव्हांजा सिखियल आहिनि, इवन रीडिंग कॉम्प्रिहेंशन तव्हांजी सिखियल आहे। ठीकु आहे, हाणे इहे सभु बेसिक शयूं तव्हांजूं सिखियल आहिनि। हाणे उन्हनि सभिनी बेसिक शयुनि खे अप्लाए करण जो जेको प्लेटफॉर्म आहे उहो एसे राइटिंग आहे। हाणे एसे राइटिंग में जीअं मां तव्हांखे पहिरें लेक्चर में इन जे ॿुधायो त PCS हुजे चाहे CSS हुजे, इन टॉपिक में घणा छोकिरा, घणा स्टूडेंट्स, घणा कैंडिडेट्स फेल थींदा आहिनि। उन जो रीज़न ई इहो आहे त एसे राइटिंग में को हिकिड़ो कमाल न ॾिसबो आहे, इन में सभु कमाल ॾिसबा आहिनि। हाणे हिते मां तव्हांखे हिकिड़ी शइ इम्पॉर्टेंट सम्झां थो तव्हां सां शेयर करणु। 2016 में जॾहिं मां CSS ॾिनी, उन वक़्तु 2016 में को टॉपर हो पाकिस्तान जो, जहांगीर वर्ल्ड टाइम्स, CSS जो हिकिड़ो निकिरंदो अथव मैगज़ीन, वीकली बि हूंदो आहे, मंथली बि हूंदो आहे, ईयरली बि हूंदो आहे। ठीकु आहे, उन में उन्हनि जा इंटरव्यूज़ ईंदा आहिनि जेके CSS टॉपर्स हूंदा आहिनि। पोइ उन में मां पढ़ियो हुयो त उन हिकिड़े, हाणे मां जेको CSS में एसे लिखियो उहो 12.5 बल्कि 12.5 पेजनि जो मां एसे लिखियो हो इन टॉपिक ते, डेमोक्रेसी इन पाकिस्तान सां रिलेटेड टॉपिक हुयो। 12.5 पेज जो एसे हुयो उहो मुंहिंजो। ठीकु आहे, त हाणे मां एतिरी लेंथ उन खे ॾेई आयुमि, ऐं उन खां पोइ बि जेको आहे मां इन एसे जे टॉपिक में ख़ुदि मां बज़ात ख़ुदि मां बि 3 मार्कनि तां रहिजी वियो हुउमि। CSS में हे वाहिद सब्जेक्ट हो जंहिंमें मां रहिजी वियो हुउमि, सिर्फ़ु 3 मार्कनि खां रहिजी वियो हुउमि।
CSS में। हालांकि एग्रीगेट मार्क्स खां मुंहिंजी प्लस मार्क्स हुयूं। एग्रीगेट CSS पास करण लाइ जेतिरियूं हूंदियूं आहिनि उन खां बि मुंहिंजूं मार्कूं मथे हुयूं। माना एग्रीगेट में मां ओके हुयुमि, सब्जेक्ट में मां रहिजी हुयुमि सिर्फ़ु एसे जे सब्जेक्ट में, बाक़ी सभु सब्जेक्ट मुंहिंजा क्वालिफाई हुया। हाणे एसे में ई छो रहंदा आहिनि माण्हू, छो, रीज़न छा आहे? हाणे इन जो रीज़न इहो आहे त मां तव्हांखे टॉपर जी ॻाल्हि कयां पियो। उन टॉपर छा ॿुधायो? उन टॉपर खां जॾहिं क्वेश्चन कयो हुयो, उन में इंटरव्यू हूंदो आहे उन्हनि टॉपर्स जो, इन जहांगीर वर्ल्ड टाइम्स में। उन में टॉपर खां क्वेश्चन कयो हुयो त एसे में घणा माण्हू, उन क्वेश्चन इहो हुयो त एसे में घणा माण्हू फेल थींदा आहिनि, तव्हां एसे जे सब्जेक्ट खे कीअं टैकल कयो, कीअं हैंडल कयो? उन चयो त मां जेको एसे लिखियो उहो एसे मुश्किल हार्डली, उन चयो 5 खां 6 पेजनि जो एसे हुयो। जेको टॉपर, पाकिस्तान जो टॉपर जेको हुयो, कोई सेकंड या थर्ड पोजीशन हुयसि पाकिस्तान में CSS में, उन साल जंहिं साल मां ॾिनो, उहो चवे थो त मां जेको एसे लिखियो 5 खां 6 पेजनि ते सिर्फ़ु उहो एसे मुश्तमिल हुयो, ऐं मां घणा लिखी आयुमि? 12.5 पेज लिखी आयुमि। हाणे इट मीन्स के पेज डज़ नॉट या द लेंथ ऑफ द एसे डज़ नॉट मैटर टू दैट एक्सटेंट। एतिरी हद ताईं लेंथ ऑफ एसे मैटर नाहे कंदी। हाणे मैटर छा कंदो आहे उहो, हाणे मुंहिंजो न बल्कि उन एक्सपर्ट जो तव्हांखे जवाबु ॾियां थो, टॉपर जो तव्हांखे जवाबु ॾियां थो। उन टॉपर खे चयो वियो त जॾहिं तूं एतिरा घटि पेज लिखिया आहिनि, छोकिरा 14 पेज 12 पेज बि लिखी ईंदा आहिनि, उहे बि रहिजी वेंदा आहिनि, तव्हां कीअं थी वियो? उन चयो असल में जेको चेकर हूंदो आहे न, उनजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त हुई, मां उन ॻाल्हि सां मुकमिल एग्री कंदो आहियां। उन चयो जेके चेकर हूंदा आहिनि न, चेकर लेंथ खे तवजो घटि ॾींदा आहिनि, त तव्हां केतिरी लेंथ लिखो था, केतिरो तव्हां एसे खे डिघो कयो था। उन्हनि जो मक़सदु छा हूंदो आहे? चेकर चाहे छा थो, तव्हांजे एसे में छा ॾिसणु चाहे थो? उहो ॾिसणु चाहे थो तव्हां में एक्यूरेसी आहे, जेको तव्हांखे टॉपिक ॾिनो वियो आहे तव्हां उन टॉपिक ते आहियो या टॉपिक खां हटी था वञो। फॉर एग्ज़ाम्पल एसे आहे डेमोक्रेसी इन पाकिस्तान, ऐं तव्हां विच में शुरू थी वञो ऐं कंहिं ॿिए पासे पाकिस्तान ऐं इंडिया जे हालात ते हलिया वञो, तव्हां पाकिस्तान ऐं इंडिया जे रिलेशन्स ते हलिया वञो, पाकिस्तान ऐं चाइना जे रिलेशन्स ते हलिया वञो, त उहे टॉपिक डेमोक्रेसी इन पाकिस्तान सां रिलेट ई नथा करनि, हरूभरू जो उहे टॉपिक फज़ूल आहिनि। उन टॉपर इहो चयो त सभ खां पहिरीं ॻाल्हि उहे ॾिसंदा आहिनि तव्हां टॉपिक सां केतिरा रिलेटेड रहिया आहियो एसे में, पहिरीं ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि, तव्हां ग्रामेटिकली केतिरा एक्यूरेट आहियो, त ग्रामेटिकल मिस्टेक्स तव्हांजो घटि खां घटि मिनिमम हुजणु घुरिजनि या न हुजणु घुरिजनि, ज़ाहिर आहे बेस्ट आहे, हुजनि बि तमामु मिनिमम हुजनि। ज़ाहिर आहे एतिरा पेज जेकॾहिं तव्हां एसे लिखंदव त हिकु अधु मिस्टेक ज़रूरु थींदी आहे, त इंसानु आहे, लेकिन न हुजनि। नंबर ॿी ॻाल्हि, ग्रामर सां गॾु गॾु पंक्चुएशन जो बि इस्तेमालु तव्हांखे ईंदो हुजे, कामा, फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन मार्क, कोटेशन मार्क्स, ऑल दीज थिंग्स, इहे शयूं कंसिडर कबियूं आहिनि। अच्छा, उन खां पोइ इहो बि ॾिसबो आहे त तव्हांखे शयुनि खे तरतीब ॾियणु ईंदो आहे। माना ईअं न हुजे त डेफिनेशन तव्हांजी आख़िर में लिखी पई हुजे, बॉडी ऑफ द एसे जो जेको मटीरियल हुजणु घुरिजे उहो तव्हांजो शुरू में लिखियो पियो हुजे। ठीकु आहे, ईअं बि न हुजे। माना एसे में रहंदा ई घणा माण्हू, इन जे लाइ टॉपर जी तव्हांखे इहा ॻाल्हि करायां पियो त एसे में तव्हांजूं घणियूं स्किल्स चेक थी वेंदियूं आहिनि, हिकिड़ी न घणियूं। हाणे तव्हांजी इहा स्किल बि चेक थींदी त इन जी इंग्लिश केतिरी स्ट्रॉन्ग आहे, इन में इहा स्किल बि चेक थी वेंदी तव्हां शयुनि खे तरतीब कहिड़े तरीक़े सां ॾींदा हो, इन में इहा स्किल बि अची वेंदी त तव्हां केतिरो ब्रीफली या केतिरो लेंदी कंहिं शइ खे जेको आहे छिके सघो था, उनखे बयानु करे सघो था। इन एसे में तव्हांजा फैक्ट्स एंड फिगर्स, तव्हांजी मेमरी बि चेक थी वेंदी आहे, तव्हां केतिरा एक्यूरेट आहियो पंहिंजी मेमरी में। इन एसे जे टॉपिक में तव्हांजो इहो बि चेकआउट थी वेंदो आहे त उन फैक्ट्स एंड फिगर्स खे केतिरे ख़ूबसूरत तरीक़े सां इहो अरेंज करे सघे थो, केतिरे ख़ूबसूरत तरीक़े सां इहो पेश करे सघे थो, इहो बि अची वेंदो आहे। ठीकु आहे, इहो सभु कुझु एसे में तव्हांजूं घणियूं क्वालिटीज़ चेक थींदियूं आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ी क्वालिटी न हूंदी आहे। ठीकु आहे, अचो हाणे बैक टू द पॉइंट। हाणे तव्हांखे इन जे करे अॼु इहो वरी साॻियो पढ़ायां थो, जीअं उहा शइ जेका आख़िरी रहिजी वई उहा क्लियर थी वञे तव्हांजे लाइ। आई वंस अगेन रिपीट। अच्छा, असांजो एसे हुयो डेमोक्रेसी इन पाकिस्तान। हाणे इंट्रो में तव्हांखे मां छा लिखायो, डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी। हाणे इंट्रो में तव्हां छा लिखंदो, इंट्रो में तव्हां लिखंदो त डेमोक्रेसी दरअसल आहे छा। जेको बि टॉपिक तव्हांखे मिलंदो एसे लिखण जो, इंट्रो में तव्हां उन टॉपिक खे डिफाइन कंदो जस्ट, त उहो टॉपिक छा आहे, छा जे बारे में आहे, छो आहे, उन जी एतिरी इंपॉर्टेंस छो आहे, छो, छा ऐं छो जो जवाबु जेको आहे तव्हां कंहिं में ॾींदो, इंट्रो में ॾींदो। अच्छा, उन खां पोइ असांजो हुयो बॉडी ऑफ द एसे। हाणे बॉडी ऑफ द एसे में छा छा अची वेंदो आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं डेमोक्रेसी जे हवाले सां मां हिते लिखियो आहे इहो। हाणे डेमोक्रेसी जो पास्ट छा रहियो आहे, डेमोक्रेसी जो प्रेजेंट छा आहे, पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था। डेमोक्रेसी जो पास्ट पाकिस्तान में छा रहियो आहे, डेमोक्रेसी जो प्रेजेंट पाकिस्तान में छा आहे, एंड एक्सपेक्टेड फ्यूचर ऑफ डेमोक्रेसी इन पाकिस्तान छा आहे।
जेकॾहिं पास्ट इहो रहियो आहे तव्हां चवंदव ऐं प्रेज़ेंट जा फैक्ट्स एंड फिगर्स इहे बीठा आहिनि पाकिस्तान में डेमोक्रेसी जा, त हाणे एक्सपेक्टेड फ्यूचर डेमोक्रेसी जो छा हूंदो पाकिस्तान में, हिते तव्हां सेल्फ एनालिसिस या जेके पॉलिटिकल साइंटिस्ट आहिनि उन्हनि जूं जेके पर्सनल ऑब्ज़र्वेशन्स आहिनि या उन्हनि जा जेके एक्सपेरिमेंटल जेके व्यूज़ आहिनि उहे तव्हां हिते लिखंदव त उहे छा था चवनि त पाकिस्तान जी फ्यूचर डेमोक्रेसी जो पाकिस्तान में छा हूंदो। अच्छा, हाणे प्लस में बॉडी ऑफ द एसे में डेमोक्रेसी इन पाकिस्तान जी बॉडी ऑफ द एसे में तव्हां इहो बि लिखंदो त परफॉर्मेंस एंड पोजीशन ऑफ अदर डेमोक्रेटिक कंट्रीज़। हाणे दुनिया में ॿिया बि डेमोक्रेटिक कंट्रीज़ आहिनि, जीअं अमेरिका आहे, जीअं इंडिया आहे, जीअं चाइना आहे, ठीकु आहे, तक़रीबन मोस्टली जेके कंट्रीज़ आहिनि दुनिया जा उन्हनि में डेमोक्रेटिक सिस्टम आहे। ठीकु आहे, छो त डेमोक्रेटिक सिस्टम ई सभ खां बेस्ट सिस्टम आहे, छो त इहो आवाम जा पंहिंजा चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि, आवाम जो पंहिंजो कयल फ़ैसिलो हूंदो आहे। ठीकु आहे, इन जे करे डेमोक्रेसी तक़रीबन मुल्कनि में राइज आहे। हाणे तव्हां इहो बि पोइ पाकिस्तान खे कंपेयर कंदव उन्हनि सां, पाकिस्तान खे उन्हनि सां कंपेयर कंदो, पाकिस्तान जी पोजीशन खे उन्हनि सां कंपेयर कंदो ऐं पाकिस्तान जी डेमोक्रेसी खे उन्हनि जी डेमोक्रेसी सां कंपेयर बि कंदो। कंहिंमें बॉडी ऑफ द एसे में, इंट्रो में न, बॉडी ऑफ द एसे में तव्हां उन्हनि खे कंपेयर कंदो। तव्हां लिखंदो त जेकॾहिं चाइना में डेमोक्रेसी आहे, तव्हांखे वॾी सुठी ॻाल्हि इहा बि ॿुधायां, पाकिस्तान 1947 में आज़ादु थियो आहे। ठीकु आहे, चाइना 1949 में आज़ादु थियो आहे। पाकिस्तान खां घणा साल पोइ, 2 साल पोइ, चाइना पाकिस्तान खां 2 साल पोइ मुकमिल तौर ते जेको आहे जेको किन डायनेस्टी हुई चाइना में ऐं जिन डायनेस्टी बि रही आहे चाइना में। ठीकु आहे, त उन्हनि खां 1949 में इन्हनि जेको आहे उहा आज़ादी हासिलु कई चाइना वारनि। चाइना पाकिस्तान खां 2 साल पोइ आज़ादु थियो आहे। अॼु तव्हां चाइना ॾिसो त दुनिया में किथे बीठो आहे, चाइना जी पोजीशन छा आहे। ठीकु आहे, ऐं पाकिस्तान 2 साल अॻु में आज़ादु थियो आहे, तव्हां पाकिस्तान ॾिसो दुनिया में कहिड़े मक़ाम ते बीठो आहे। कसूर डेमोक्रेसी जो न आहे, कसूर असांजे सिस्टम जो आहे, असांजे माण्हुनि जो कसूर आहे। ठीकु आहे न, जीअं मां तव्हांखे अॻु में अर्ज़ु कयो त डेमोक्रेसी पाकिस्तान में सिर्फ़ु नाले जी आहे। पाकिस्तान जो जेको कानून आहे, पाकिस्तान का मतिलबु कि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाकिस्तान जो कानून, पाकिस्तान जा लफ़्ज़ ऐं माना, पाकिस्तान जे सियासतदाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधो, तव्हांखे लॻंदो त जेके दुनिया में हाजी आहिनि न, उहे सभु इन्हनि खे ॾिसी हज करणु विया हूंदा। एॾा ज़बरदस्त माण्हू आहिनि। ठीकु आहे, लेकिन हफ़ाल इन्हनि जा तव्हां ॾिसंदो, इन्हनि जा तव्हां कमु ॾिसंदो त अलाह जी पनाह, तव्हां असांखे सभिनी खे ख़बर आहे, बहरहाल कोई इहा ॻाल्हि लिकल छिपल कोन्हे। हाणे इशू छा आहे, तव्हां उन्हनि शयुनि खे कंपेयर कंदो ॿियनि मुल्कनि सां बि, त पाकिस्तान जा सियासतदान छा था करनि, पाकिस्तान में डेमोक्रेटिक सिस्टम हले थो, फ़ैल आहे त ईअं फ़ैल आहे, छो फ़ैल आहे, जेकॾहिं कामयाबु आहे त ईअं कामयाबु आहे, छो कामयाबु आहे। वरी इन्हनि खे ॿियनि मुल्कनि सां तव्हां कंपेयर कंदव त अमेरिका में डेमोक्रेटिक सिस्टम एॾो कामयाबु छो आहे, अमेरिका सुपर पावर कंट्री कीअं थी वियो। उन्हनि जो जेको आहे मैन मेड लॉज़ आहिनि, कॉन्स्टिट्यूशन्स आहिनि उन्हनि जा, उहे माण्हुनि हथ जा ठाहे कानून अमेरिका खे सुपर पावर कंट्री करे छॾियो। ऐं असांजा इहे जेके वॾा जेके असां जिन खे जेके बसि नाले मातर आहिनि, ठीकु आहे न, उहे असांजा थिंक टैंक्स आहिनि, जेके मिनिस्टर्स आहिनि जेके असांजा, उहे वेही जन कानून ठाहियो आहे, उन्हनि कानून अहिड़ो ठाहियो आहे, न उन्हनि खे पाण खे ख़बर आहे कानून जी, न उहे पाण कानून ते अमल दरामद कंदा आहिनि, न आवाम करण लाइ तयारु आहे, छो त आवाम खे त कानून जी ख़बर ई कोन्हे न दरअसल। अच्छा, हाणे पोइ उन्हनि खे ॿियनि मुल्कनि सां बि तव्हां कंपेयर कंदव। अच्छा, हाणे अचो कंक्लूजन ते। हाणे कंक्लूजन जीअं मां तव्हांखे सम्झायो हुयो, कंक्लूजन इज़ द हॉच पॉच ऑफ इंट्रो एंड बॉडी। ठीकु आहे, हाणे कंक्लूजन छा आहे, कंक्लूजन इंट्रो प्लस बॉडी इज़ इक्वल टू कंक्लूजन। हाणे इहो कीअं थींदो इहो मां तव्हांखे सम्झायां थो। हाणे इंट्रो में असां डिफाइन करे आयासीं दरअसल डेमोक्रेसी हूंदी छा आहे। हाणे कंक्लूजन में तव्हां अगेन उहा साॻी शइ रिपीट कंदो, पर ॿियनि वर्डनि में कोशिशि करे, साॻा वर्ड न लिखो जेके शुरू में तव्हां डिफाइन करे आया आहियो, साॻी शइ खे ॿियनि वर्डनि में तव्हां डिफाइन कंदो। ठीकु, हाणे वरी हिते साॻियो इंट्रो जो कुझु लाइनूं खणंदव, इंट्रो जा कुझु सेंस खणंदव। तव्हां चवंदो त जेकॾहिं डेमोक्रेसी जो असुलु जेको आहे रूह आहे, डेमोक्रेसी जो जेका असुलु बेसिक्स आहिनि डेमोक्रेसी जा, जेकॾहिं उहे इहे आहिनि ऐं पोइ पाकिस्तान में उनजी परफॉर्मेंस इहा आहे, पाकिस्तान जो पास्ट ईअं रहियो आहे, पाकिस्तान जो जेको आहे प्रेज़ेंट ईअं आहे, पाकिस्तान जो एक्सपेक्टेड फ्यूचर ईअं आहे, त हाणे कंक्लूजन में ख़बर अथव तव्हांखे छा ॾियणो। कंक्लूजन में तव्हां पंहिंजा सेल्फ सजेशन्स बि ॾेई सघो था। कंक्लूजन में तव्हां चवंदो त दुनिया जा जेके क़ाबिल माण्हू आहिनि उन्हनि जे मुताबिक़ जेकॾहिं डेमोक्रेसी खे कामयाबु करिणो आहे त असांखे हीअं करणु घुरिजे। ऐं अमेरिका कीअं कामयाबु थियो, हाणे जेकॾहिं अमेरिका वारियूं जेके रूल्स एंड रेगुलेशन्स आहिनि हिते अप्लाई कया वञनि त पोइ असांजी डेमोक्रेसी कामयाबु थी सघे, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। हाणे कंक्लूजन इन शइ खे सॾिबो आहे।
इंट्रो खे खणंदव, इंट्रो जी कुझु लाइनूं खणंदव, बॉडी जा कुझु सोल लाइनूं खणंदव, ठीकु आहे न, मेन जेके लाइनूं आहिनि उहे खणंदव ऐं तव्हां आख़िर में कंक्लूजन खे सेट आउट कंदव। ठीकु आहे, इहो आहे एसे ऑन द डेमोक्रेसी इन पाकिस्तान। तव्हां सुठी अटैम्प्ट ॾिनी आहे इन खे, पर मां अञा बि इन खे एलाबोरेट करणु तमामु ज़रूरी सम्झो, छो त कंक्लूजन मां तव्हां ते छॾे ॾिनो, तव्हां लिखियो, तव्हां ट्राई कई, तव्हां सुठी ट्राई कई आहे। हाणे अॼु मां तव्हांखे जेको आहे अगेन इन ते ब्रीफली वरी जेको आहे तव्हांखे लेक्चर कयो आहे, ताकी तव्हां अञा वधीक क्लियरली इन ते सम्झी सघो। इनशाला इन खां अॻिते सुबुह हलंदासीं ऐं सुबुह मां उहो जेको ॿियो तव्हांखे टॉपिक ॾिनो फ़िलहालु उन ते न ईंदासीं, छो त हिकदमि तव्हां कैच न करे सघंदव। ऐं सुबुह मां को आसान टॉपिक एसे जो खणी ईंदुमि, वरी उन ते तव्हांखे सम्झाईंदुमि, ऐं उन खां पोइ वरी आसान खां वरी असां मुश्किल ॾे हलंदासीं। होपफुली घणो तव्हां हितो कैच करे आयो। सुबुह जेको आसान टॉपिक खणंदासीं न, उहो तव्हांखे आसान तरीक़े सां मां सम्झाईंदुमि त उन खे स्टार्टअप कीअं वठिणो आहे, लिखिणो कीअं आहे, ख़तमु कीअं करिणो आहे, ऐं एसे लिखण जो हिकिड़ो प्रॉपर तरीक़ो बि आहे। माना हिकु त अरेंजमेंट आहे, उहा ॿी शइ आहे, ठीकु आहे न। उन खे पेपर ते कीअं लिखिबो आहे, तरीक़ेकार छा आहे, मार्जिन लाइन खां वेंदे आख़िरी एसे ताईं कीअं लिखिबो आहे, इहो सॼो तरीक़ो इनशाला तव्हांखे सम्झायो वेंदो। थोरो सब्र जो बि मुज़ाहिरो कंदो ऐं जेका ॻाल्हि सम्झाई वञे उन ते बि कंसंट्रेट कजो, इनशाला तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। वॾी महिरबानी।